नारायण शिकारपुर वेझो डंपर ऐं रिक्शा में टक्कर के नतीजे में एक ॼणो फौती वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था मेहरान टीवी जे रिपोर्टर महबूब बलोच खां। जी महबूब, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? बिल्कुल ही शिकारपुर जे स्टोर थाने जी हद जेको आहे लाड़काणो बाईपास रोड आहे, शरलाड़ो आहे, उन ते जेको आहे ज़ख़्मी थी विया। उते मौजूदु अखियुनि शाहिदनि मूजिबि रोड ते कमु कंदड़ तेज़ रफ़्तार डंपर जो जेको आहे शिकारपुर चांवर खणी ईंदड़ डोज़र रक्षा खे टकर लॻो, जंहिंजे नतीजे में डोज़र रक्षा ते सवार ॻड़ी यासीन भरिसां ॻोठु मिस्री वाहण वासी जेको आहे हिकु ॼणो ज़ीशान अली पुटु निमत अली जमाली थॾे ते जॾहिं त टे ॼणा निज़ामदीन जमाली, ज़मीर हुसैन मरी, अब्दुल गफ़ार तुनियो जेके आहिनि सख़्तु ज़ख़्मी थी पिया। अस्पताल शिकारपुर पहुचायो। वाक़े बाबति पुलिस जेको आहे चयो आहे त हादिसो तेज़ रफ़्तारीअ सबबि पेश आयो आहे ऐं डंपर ड्राइवर समेत ॿिनि ॼणनि खे गिरफ़्तार करे डंपर पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे। फौती या ज़ख़्मियुनि जी मर्ज़ीअ मुताबिक़ जेको आहे केस दाख़िल कयो वेंदो। इहो अहिड़ो मौक़ुफ़ जेको आहे हद जी पुलिस ॾिनो आहे। ॿिए पासे फौतीअ जो मड़ ज़रूरी कार्रवाईअ बैदि वारसनि हवाले कयो हो, जॾहिं त ज़ख़्मियुनि जो जेको इलाजु आहे उहो सिविल अस्पताल शिकारपुर में हलंदड़ आहे। हादसे जे फौतीअ जो मड़ घर पहुचण ते घर में कोराम अची वियो। जी महबूब, अवां जी महिरबानी।